जी बिल्कुल अवांखे ॿुधाईंदो हलां त SNA 249 ते दंगल जारी आहे। जो सुबुह जो 8 वॻे खां पोलिंग जो अमल जेको आहे उहो शुरू थियो, जेको हिन वक़्त ताईं जारी आहे। शाम 5 वॻे ताईं हीअ अमल जारी रहंदो, जंहिंखां पोइ ॻणप जो अमल शुरू थींदो। हिन वक़्त ताईं तक़रीबन जेके पोलिंग स्टेशन आहे पीसफुल माहौल आहे। हर उम्मीदवार जेको आहे सो पुरुमीद आहे त शाम जो उहो खटींदो। शाम जो 5 वॻे खां पोइ ख़बर पवंदी त हीअ दंगल केरु थो हणे पियो। अचो त पाण ॻाल्हि ॿोल कयूं था। हिते मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जा अॻवान तौर कारकुन काफ़िलनि जी सूरत में जेको आहे पोलिंग खां परे परे उहे घुमनि था पिया त जीअं को बि अहिड़ो अणवणंदड़ वाक़ियो पेश न अची सघे। हिन वक़्तु पाकिस्तान मुस्लिम लीग नून कराची डिवीज़न जा सदर असां सां गॾु आहिनि, सलमान खान। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। उन्हनि जो काफ़िलो बि हिते पहुतल आहे कि छा सिचुएशन आहे इन हवाले सां। अचो त ॻाल्हि ॿोल कयूं था। अस्सलाम वालेकुम साईं। क्या कहेंगे अला आप? सर तव्हां ॾिसो था, अलाह जो शुक्र आहे काफ़िलो असीं वोट कास्ट करण पिया वञूं ऐं इंशाअल्लाह ताला असांजी कोशिशि आहे जीअं 2018 में थियो वोट जो चोरी थी, इंशाअल्लाह ताला चोरी न थियण ॾींदासीं। असांजो काफ़िलो ई आहे, काफ़िलो विच में असां पोलिंगूं विराए छॾियूं आहिनि। असांजी नज़र रहंदी हर पोलिंग ते इंशाअल्लाह ताला जिते किथे बदअमनी जो को मसइलो थींदो इंशाअल्लाह असीं मीडिया खे बि इंशाअल्लाह ताला अपडेट कंदासीं ऐं लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ खे बि बाख़बर रखंदासीं त हिन वेले 2021 में वोट चोरी वरी न थिए। सॼो तव्हां जीअं चयो वाडा साहब सॼे पाकिस्तान जो पाणी उन जे हथ में हुयो। वफ़ाक़ी वज़ीर पाणी जो वॾी ॻाल्हि आहे, पर ॾिसो त हिकिड़े इलाइक़े में हिकु 36 इंच जी का लाइन बि न करे सघियो प्रोजेक्ट, को हिकिड़ो प्रोजेक्ट बि। सो माण्हू फ़िलहाल कोशिशि पिया कनि। तव्हांखे यकीन कयो अॼु माण्हुनि खे जीअं छॾियो था ऐं पोलिंगूं पुरमन रहनि थियूं, तव्हां ॾिसिजो त ये वोट रुगो नवाज शरीफ जो है। जो आवाम की जो नीचे ग्रास रूट जितने भी लोग हैं, तो मैं समझता हूँ कि इस इलाके की जो हालत बदलना चाहते हैं, तो मैं समझता हूँ उनकी जो नज़र है वो मुस्लिम लीग नून पर है। तो इंशाल्लाह शेर की जीत होगी और मैं समझता हूँ कि हमें पुरुमीद है कि इंशाल्लाह शेर जीतेगा। जी बिल्कुल असां ॻाल्हि ॿोल कईसूं। ही पाकिस्तान मुस्लिम लीग नून कराची डिवीज़न जा सदर सलमान खान असां सां गॾु हुया। उन्हनि जो चवणु आहे त हिते अॻूणो जेको आहे सो वफ़ाक़ी वज़ीर जेको वज़ारत हूंदे करे बि हुन पाणी अवाम खे न ॾेई सघियो, त हितां जा कहिड़ा मसइला हल करे सघंदा। मसइले जो हल सिर्फ़ु पाकिस्तान मुस्लिम लीग नून वटि आहे। खटे करे पाणी जो मसइलो ऐं ॿिया मसइला जेके आहिनि उहे हल कंदा। जी।